शानदार प्रोग्राम सिंधियत जा सरताज थियो 16 नवंबर ते दुबईअ में, जिते सिंधी संगत तरफ़ां सन्मान कयो वियो 3 गायक कलाकारनि जो, जिन पंहिंजी सॼी उमिरि सिंधी कलामनि ऐं गीतनि सां सिंधियुनि जे जीअ में जाइ जोड़ी आहे, जेके आहिनि महेश चंद्र, घनश्याम वासवाणी ऐं काजल चंदीरामाणी। इहो 26 सालियानो जलसो दुबईअ में आशा चांद ऑर्गेनाइज कयो, जंहिंमें पायल कुकराणी गुजरात विधानसभा जी MLA शामिल थी शान वधायो जलसे जो। किशोर अडवाणी जी असराइती तकरीर माण्हुनि ते जादुई असर कयो, जो माण्हू बुध बणिजी विया ऐं अहसास थियो सभिनि खे त छो न फ़ख़ुरु कयूं सिंधी हुजण ते। प्रोग्राम जी कारवाई हलाई सिमरन आहूजा। राजकुमार बखरियाणी, जो अमिताभ बच्चन वांगुरु लॻंदो आहे, उन पंहिंजी कॉमेडीअ सां सभिनी खे एंटरटेन कयो। दीपक केसवाणीअ ॿारनि खे सिंधी सेखारण लाइ टॉकिंग कार्ड्स जे बारे में ॼाण ॾिनी ऐं इहे कार्ड्स सिंधी संगत तरफ़ां प्रोड्यूस कया विया आहिनि। झूलण जे गीत सां मस्तीअ सां प्रोग्राम पूरो थियो।